वज़ीर पाण खे आइसोलेट करे छॾियो आहे। सूबाई वज़ीर इकरामुल्लाह धार जो सिहतयाबी लाइ दुआ जी अपील कई आहे। ख़बर ॾियूं पिया तव्हांखे सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह धार जो कोरोना वायरस में मुब्तला थी वियो आहे। कोरोना टेस्ट हाकारी अचण बाद सूबाई वज़ीर पाण खे आइसोलेट करे छॾियो आहे। सूबाई वज़ीर इकरामुल्लाह धार जो सिहतयाबी लाइ दुआ जी अपील कई आहे। तव्हांखे आगाह कंदा हलूं, सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह धार जो कोरोना वायरस में मुब्तला थी वियो आहे। कोरोना टेस्ट हाकारी अचण बाद सूबाई वज़ीर पाण खे आइसोलेट करे छॾियो आहे। सूबाई वज़ीर इकरामुल्लाह धार जो सिहतयाबी लाइ खबर ॾियूं पिया तव्हांखे नाज़रीन त सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह धार जो कोरोना वायरस में मुब्तला थी वियो आहे। कोरोना टेस्ट हाकारी अचण बाद सूबाई वज़ीर पाण खे आइसोलेट करे छॾियो आहे। सूबाई वज़ीर इकरामुल्लाह धार जो सिहतयाबी लाइ दुआ जी अपील कई आहे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया नाज़रीन त सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह धार जो कोरोना वायरस में मुब्तला थी वियो आहे। कोरोना टेस्ट हाकारी अचण बाद सूबाई वज़ीर पाण खे आइसोलेट करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी लाइन ते मौजूद आहे। फयाज़, जाम इकरामुल्लाह धारे जो जी कोरोना टेस्ट पॉजिटिव आई आहे, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल यासिर, सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह धारे जो के कोरोना टेस्ट की पई है। कोरोना टेस्ट के हवाले से जाम इकरामुल्लाह धारे जो पारां टेस्ट कराई वई, जेका पिण मुस्बत आई है। जाम इकरामुल्लाह धारे जो सनत ऐं तिजारत जो वापार जो जेको सूबाई वज़ीर आहे, संदसि जेको कोरोना टेस्ट मुस्बत आयो, उन हवाले सां टेस्टूं कराइणूं ऐं टेस्टूं मुस्बत अचण खां पोइ उन पाण खे क्वारंटाइन करे छॾियो आहे। पंहिंजी समूरी जेके मसरूफ़ियतूं आहिनि उनखे पिणु ख़तमु करे छॾियो आहे। सूबाई वज़ीर इन हवाले सां न सिर्फ़ु पंहिंजे बयान जेको जारी कयो आहे, उनमें संदसि चवणु आहे त दुआ कई वञे त के सिहतयाबी मिले ऐं हिन कोरोना जे जेका मूजी वबा आहे हिन मां संदसि जान छुटे, सिहतयाब थी अवाम सां न सिर्फ़ु गॾु हुजे, बल्कि हिन ईद जे मौक़े ते हू पिणु अवाम सां गॾु न हूंदो ऐं हू चाहे थो त खेसि जल्द सिहतयाबी मिले त उहो अवाम सां गॾु हुजे ऐं अवाम जो ख़िदमत जो कमु आहे उनखे पिणु जारी रखे।